मथा पी ठप्पा हणाईंदुसि ठप्पा। न चूचट यो आपो पो उस्ताद थोड़ा बुधा जुमलो विसरी क्यों यार वरी विसरी तो पारो लग सुकून जाने ने बस आज का जुमलो बुधा केंजो जुमलो मास्टर पारो लग रहा है ये बाबो तू निकर जो भाॼे खे छॾे भागुल के छड़े ओके हाँ भागुल खे वठी फायर वटि छॾिजे ऐं उन जी जाइ ते हाँ भागुल के वटि हाँ ना बस खैर उते बिगेर मुटे जायो हाँ हाँ हां उन खां कटराए छॾ पुट उते बि न आहे के वठी निकड़ी का बस ठीक है दादा ठीक आहे चई हले वञा न ई चीज हां ठीक है दादा मां बुट बधी विंदुस चंगो माला तो ई चीज हलो हलो ठीक है सोनो लगंदो बिलाल विरल कार ॻोठ में रस्ते खां ॿाहिरि बीठी आहे गोठ में न गोठ का बाहर रास्ते ते बीठी है ॻोठ खां ॿाहिरि रास्ते ते बीठी है भाॼाई खे वठी ॻोठ वञ भाॼाई खे वठी वञ बस ओके यस क्यों लाउड में पर म्यूट में आ म्यूट में हां हां म्यूट में समझाए सुबुह जो जेत के थे ओके क्यों मुझे त चिनन छोरन खां चूचट हां ई निकतो करे दोनी प्रेम न चूचट अदान यार अस ऐं हुननि इहो सोचियो त रेसो सां गॾु आहे हे छा करे सघंदा पर हुननि खे ख़बर न आहे न पर जेकर रेस गॾु न हुजे ना त ॿुधायो न क्यों ऐं हुननि वरी सोचियो त रेस अॻियां हूंदो हुननि हा इते हणी भागुल तू परेशान न थी उन खां पहिरियां तोखे फायरन लाइ रवानो कंदा बिस्मिल्लाह क्यों भागुल तू परेशान न थी उन खां पहिरियां तोखे फायरन ॾे रवानो कंदासीं रवानो करे छॾींदा क्यों आज़ाद खान चए लो पर मथा पी ठप्पा हणाईंदुसि ठप्पा जेकॾहिं अयूब जी का यो आपो पो तुंहिंजो हुकुम कबे क्यों बाबा थोड़ा ये जो आज क्यों रईस रेस दाबो बाबा ला साईं हां का धन गोंदा इयो टेम्पो ओके क्यों त कादने तव्हां खे हिकु करे पर तव्हां ज़रा दोबारा यस यस क्यों रेस है जेकने इयो आयु उस्ताद थोड़ा बुधा जुमलो विसरी क्यों ताखे वडो माण्हू पियो करे वडो माण्हू न आहे ताके वडो करे हां ॾिसो रेस है इयो ही आयुब कल को ता जे न्यापे ते कोन पियो अचे ऐं रेस कल को दिया यो आयुब ता जे अयुब तो साथ गालन में कुछ मोबाइल तो साइलेंट ते क्यों क्यों मुराद केरा ये भले जनरल मुराद यो आ जा अलाए तो बस करायो छा मसलो पानी जो बिस्मिल्लाह मुराद कट न पानी दो से नहीं पादो मुराद कम हिकड़े ॾींहं जो आ तू तो चैन ॾींहं जी ॻाल्हि थो करी अता खतरे खां जॾहिं भाॼाई खे आगाह कंदासीं तॾहिं त भाॼाई मोर्चो संभाले बिलाल तोर कभी पास भाॼाई असांजी हिक ॿिए जे हालत जी हिकु असांखे सॉरी भाॼाई तव्हां ई असांजा हिक ॿिए खां हाल ॻुझा न आहिनि मूंसां माइटी नथो करे उन्हनि खां हाल त असांजा ॻुझा न आहिनि न पंहिंजा आहे न आपा तू छॾीस ॿुध अदी
असांजा के हाल हिक ॿिए खां गुझाइनि छा? अदिया भाॼी छा तूं चईं? अदी भाॼाई तव्हां अदी ॿुधायो नी। अदी असांखे हिक ॿिए जे हाल गुझाना आहिनि असांजा। असांजा हाल कोई हिक ॿिए खां गुझा। हा ठीकु आहे। मूंखे तव्हांखे न हा तव्हां मूंखे ॻाल्हि ॿुधाइण जहिड़ी न आहे त ख़ैरु आहे। का त ॻाल्हि ज़रूरु आहे। मां ॾिसां पियो तव्हां पाण में लिखी के का त ॻाल्हि ज़रूरु आहे। हा थोरो पहिरियों ॿुधंदे न त सम्झंदे न। या ईअं त बाबा या ईअं चएसि त मूंखे कंहिंजी रात शादी ला छोरनि जी शादी।